नासिक गंबट में खबर आया शेयर कंदासीं। गंबट में बहारो पुलिस कुछ इतलाती कार्रवाई करे एक मंशियात फरोश की गिरफ्तार करे वरतो है। पुलिस चवण त कार्रवाई दौरान नूर मोहम्मद सोलंकी के गिरफ्तार कयो। पुलिस गिरफ्तार जवाबदार के कब्जे में 7 किलो भंग हथ करे केस दाखिल कयो पियो आहे। पुलिस जो वधीक चवण हो त जवाबदार नूर मोहम्मद सोलंकी के गंबट की अदालत में पेश करे रिमांड वरतो वेंदो। आगा कई पिया के गंबट में बहारो पुलिस कुछ इतलाती कार्रवाई करे एक मंशियात फरोश की गिरफ्तार करे वरतो आहे। पुलिस चवण त कार्रवाई दौरान नूर मोहम्मद सोलंकी के गिरफ्तार कयो। पुलिस गिरफ्तार जवाबदारन के कब्जे में 7 किलो भंग हथ करे केस दाखिल कयो पियो आहे। पुलिस जो वधीक चवण हो त जवाबदार नूर मोहम्मद सोलंकी के गंबट की अदालत में पेश करे रिमांड वरतो वेंदो। पुलिस कुछ इतलाती कार्रवाई करे एक मंशियात फरोश के गिरफ्तार करे वरतो आहे। गंबट में खबर मां शेयर कई पिया। पुलिस जो चवण है कार्रवाई दौरान नूर मोहम्मद सोलंकी के गिरफ्तार कयो आहे। पुलिस जवाबदार के कब्जे में 7 किलो भंग हथ करे केस दाखिल कयो आहे। पुलिस जो वधीक चवण हो त जवाबदार नूर मोहम्मद सोलंकी के गंबट की अदालत में पेश करे रिमांड वरतो वेंदो। गंबट में तफ़सील मालूम कंदासीं मुमताज मेमण खां। जी मुमताज आगाह कजो। बिल्कुल मार्गी मां ॿुधाईंदो बहारो पुलिस जो है गुजे इतला ते कार्रवाई करे जो मनशियात फरोश है नूर मोहम्मद सोलंकी उनके गिरफ्तार करे उनके कब्जे में जो है 7 किलो भंग हथ करण की दावा कई है। पुलिस मूजिब जो है गिरफ्तार जो जवाबदार है उनते जो है सरकार पारा मनशियात जो केस है 3-4 तहत जो है वो दाखिल किया गया है। मां तक बुधाया था उन सिलसिले में SHO बहारो लुत्फुल्लाह बख्शी ये बुधायो है त SSP खेरपुर मलक जफर इकबाल की हिदायतुन ते जो है मनशियात फरोशन खिलाफ जो है क्रैकडाउन जो असो जारी है। गुजे इतला ते जो है असां कार्रवाई करे जो जवाबदार है उनके गिरफ्तार करे उन कब्जे में मनशियात जो 7 किलो भंग है वो हथ कई है। जो जवाबदार है उनके जो है गंबट की अदालत है उनमें पेश कयो वेंदो है उनजो रिमांड वरतो वेंदो। जे बाद जो है इन वाक़े की जो है जांच शुरू कई वेंदी। मां तक बुधायो त लुत्फुल्लाह बख्शी जो इहो वधीक चवण हो त जेके मनशियात फरोश आहिनि उन्हनि खिलाफ जो है क्रैकडाउन असांजो जारी रहंदो। जी मेहरबानी मुमताज मेमण तफ़सीलनि जे लाइ।